नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे ॻोठ गंभो कलोड़ो जे रवासिन प्राइमरी उस्ताद मुख़्तियार कलोड़ो, पीरसन अब्दुल गनी कलोड़ो, फारूक कलोड़ो, शाहनवाज़ कलोड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मर्द तोड़े औरतुनि मासूम ॿारनि समेत पाताब खणी हथनि में ठारूशाह पुलिस जे ज़ुल्म ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुतासिरीन प्राइमरी उस्ताद मुख़्तियार अहमद कलोड़ो, पीरसन अब्दुल गनी कलोड़ो, अब्दुल करीम कलोड़ो ऐं ॿियनि ठारूशाह पुलिस जी ज़ातियुनि ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ दाहींदे ॿुधायो त 2.5 महीना अॻु ठारूशाह पुलिस ॻोठ जुमो कलोड़ो मां ॻोठाणे लाइक कलोड़ो जे थियल चोरी खां पोइ जासूसी कुता घर अॻियां विहारण जो जवाज़ बणाए पुलिस पहिरीं मूंखे मुंहिंजे भाउ अब्दुल करीम ऐं बाद में मुंहिंजे पुटु मज़दूरी कंदड़ अब्दुल गफूर भाइटे यासीन कलोड़ो खे गिरफ़्तार करे खंबी खणी वई आहे। हिननि ॿुधायो त पुलिस बिना कंहिं केस दाख़िल करण जे खेनि मुख़्तलिफ़ हंधनि ते लिकाए बाद SHO अली अकबर खोखर अहलकार मंज़ूर लाइक खेनि नक में पेट्रोल ऐं नस्वार पाणी विझी ॿिन्ही जवाननि मथां वेशियाणो तशदुद कयो आहे, जेके अॼु बि घर अंदरि बीमारी जे बिस्तरे ते हलण फिरण खां लाचार बणियल आहे। पुलिस असांखे दाबा धमकियूं ॾेई रही आहे। ॿिन्ही नौजवाननि जा 4.5 लख रुपया रिश्वत वठी आज़ादु कयो। मुतासिर थियल प्राइमरी उस्ताद पाक किताब हथनि में खणी चयो त असीं बेगुनाह आहियूं। पुलिस एतिरो ज़ुल्म करण बाद बि हाणे ॿीहर कूड़नि केसनि में फासाइण जी धमकियूं ॾेई रही आहे। मुतासिरीन चयो आहे त पुलिस असांखे ज़हनी मरीज़ बणाए छॾियो आहे। हिननि मुतासिरीन चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़ खां घुर कई आहे त मामले जी अणधूरी जांच करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।